अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। दुरूद शरीफ के बुलंद आवाज़ से अल्लाह पाक तव्हांजे असांजे हिन पंद्रड़े खे क़बूल फरमाए। हाफ़िज़ साईं अब्दुल हई जन अॼु पंहिंजे वालिद साहब जो उर्स कयो आहे। अल्लाह पाक उन्हनि जी मुहबत ऐं पंहिंजे बाबे साईं जे लाइ ये जेका अदब ऐं सिकम महफ़िल रचाई अथऊं ईसाले सवाब जी, इहा बि क़बूल करे उहो सॼो सवाब फ़क़ीर साईं रजूफ़ फ़क़ीर साईं मुर्शिदनि करीमनि जा कामिल फ़क़ीर आहिनि त मज़े में उन्हनि जो मुर्शिद कामिल आहे। उन्हनि जी ज़िंदगी इन निस्बत ऐं मुहबत ऐं शरीयत सां गुज़री आहे। इहे रब जे महिरबानी सां इम्तिहान पास करे विया आहिनि। ये मदीने जे सोने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामी जो ताज पंहिंजे मथे ते रखी विया आहिनि। इन्हनि खे हक़ीक़त यादि त भउ कोन्हनि, पर पोइ बि हे सवाब उन्हनि खे पहुचंदा ऐं अञा उन्हनि जा दर्जात बुलंद थींदा। फैज़ान कासमिया, हे मस्जिद शरीफ, हे मदरसो ऐं हज़रत साईं सैयद इस्माइल शाह बादशाह हे कब्रस्तान उन्हनि जे नाले ते सॾिबो आहे। अल्लाह ताला सभिनी ते पंहिंजी रहमत फरमाए। मुंहिंजा सोना, हे जेको नातो ऐं रिश्तो आहे, हिकिड़ो आवाज़ करे याने मुर्शिद कामिल खे वठणु, उन जे हथ मुबारक में पंहिंजो हथ ॾियणु, उन जे दरवाज़े जा पंध ऐं उन सां मुहबत, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। क़ुरान मजीद कामिलनि जे लाइ जेके अल्लाह पाक जे मुहबत में, फरमाबरदारी में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहबत अदब में ऐं पैरवी में पूरा आहिनि, उन्हनि खे कामिल सॾियो आहे। ऐं उन्हनि जो दर्जो छा ॿुधायो आहे त कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी। महबूब इन्हनि खे फरमायो त जेकॾहिं इन्हनि जी दावा आहे त असांजी अल्लाह सां मुहबत आहे त पोइ तुंहिंजी ग़ुलामी कनि, तुंहिंजो इत्तिबाउ कनि। मुंहिंजा महबूब तुंहिंजे क़दम ब क़दम तुंहिंजे पुठियों पुठियों हलनि, अहिड़ो इत्तिबाउ कनि। अल्लाह पाक फरमाए थो त अल्लाह पाक इन्हनि सां मुहबत कंदो, इन्हनि जा गुनाह बख़्शे छॾींदो, इन्हनि जूं ग़लतियूं खां दरगुज़र करणु फरमाईंदो। फ़क़ीर साईं जी उहा बि निस्बत हुई। अॼु मां कुझु नकुल आहिनि जेके अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं आहिनि, रब जे प्यारनि जा दिलासा आहिनि। उहे अहिड़ा त पका आहिनि, अहिड़ा त दिलासा सचा आहिनि जो उन्हनि जेको कुझु फरमायो सो थियो। मूंखे दादू जे पासे ॾे वठी वेंदा आहिनि। हाणे त फ़क़ीर आहे, वॾी उमिरि जो आहे, नौजवान आहे, जवानी खां थोरो चढ़ियो आहे। उनजी अमड़ ॻाल्हि कंदी आहे त मूंखे जेको आहे सो हिकिड़ी न्याणी ॼाई, पोइ मूंखे औलाद न पई थिए। काछे जा माण्हू चए पोइ मां ॾाढी दुआऊं हे हो, पोइ मां साईं बादशाह जो नालो मुबारक ॿुधो, मशहूर वारे साईं। पोइ मां हितां दरगाह मशहूर शरीफ़ वियसि।
तो साईं बादशाह दुआ में फरमाई छुआरा पड़ी ना मां रोटी आए सो मां खाधा मांखे पेट भी थियो पर जायो भी पुट सुभान अल्लाह। तो साईं बादशाह के मार सुबियो कि हो त एक औलाद नथी थे बियो बाकी पुट थे चे वो 2 महीनन खन जो थियो टन जो त मां दरगाह शरीफ ते उनके खणी आया चे रेल हूंदी दादू वो रेल में चढ़िया से दरगाह मशहूर शरीफ ते लथा से पंध लिया से मांजी न्याणी बिना सा गडो जे जमल हावेली को अंदर थी मुंहिंजो मुड़ुस वियो मस्जिद में मां हाणे हावेली में अंदर वञा पई त साईं बादशाह पर वचन के अंदर हावेली थी पार सुभान अल्लाह। त मां मिलियम ऐं अर्ज़ कयो मां साईं अल्लाह वॾी महिरबानी कई तुंहिंजी दुआ ते न त असां ॾाढियूं दुआऊं घुरियूं पर औलाद न पई थी हाणे हे औलाद तुंहिंजे दुआ ते थी पर पुट जो सुवाल कयो मिलियो बि पुट हाणे हे मां दुआ जे लाइ तुंहिंजे दर ते खणी आई आहियां जे पाण हुन जे चीचड़ी में वठी चीच नंढड़े 2-2.5 महीने जी फरमाइश अम्मा हे मुंहिंजो आहे सुभान अल्लाह। हाणे सम्झे थो त इहा दुआ केॾी आहे सुभान अल्लाह। हुन दुआ जो अर्ज़ कयो फरमाइश नंढड़ी चीच खां वठी ॿार जेको मुंहिंजो आहे अल्लाह फरमायो त यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय वल्लज़ीना आमनू मअहु क़यामत जे ॾहाड़े मुंहिंजे महबूब ऐं उन सां गॾु जेके बि हूंदा मोमिन उन्हनि खे उन ॾींहुं ॾुखियाई ॾिसणी न पवंदी उन ॾींहुं तकलीफ़ ॾिसणी उन्हनि जे लाइ नाहे उन ॾींहुं उन्हनि जे लाइ अहिड़ो को वाक़ियात या तय बि नाहे जो उहे कंहिंजे आॾो हीअं लॻी थी पवनि न सुभान अल्लाह। ओ इन्हनि सां गॾु हुजण जी दुआ घुरंदो कर सुहिणा हाणे इहा त थी ॻाल्हि 2 महीननि जो या 3 महीननि जो हिकिड़ो नंढड़ो ॿार वॾो थी छा थिए अलाए छा थी अलाए कहिड़े ख़्यालनि जो मालिक थिए अलाए त वॾो थिए अलाए न थिए वरी जे थिए त काॾे वञे तव्हां असां पंहिंजे ॿारनि जे लाइ चवंदा वॾा थी छा कंदा चीच खां वठी फरमाइण त मुंहिंजो आहे उहा अमड़ हुनजी ज़िंदह मांखे चई पोइ मां वरी चयोमांसि त सही मुंहिंजी न्याणी पाण उनजे मथे हथ रखी फरमायूं त हिन जा बि मुंहिंजा आहिनि सुभान अल्लाह। हाणे साईं उहो नंढड़ो 2 महीननि जो हली जवान थियो कुदरत मुंहिंजे मालिक जी उन जेको अबो फ़कीर न हो हीअं जमायत वांगुरु हुननि जो पद न हो पर फिरी गिरी अची मशहूर वारे साईं जो फ़कीर थियो सुहारी सां सुन्नत सां ताज सां वरी उनखे उन खां पोइ ॿिया बि पुट थिया उन अमड़ खे पर हे साईं जो फ़कीर आहे जंहिंजी चीच मुबारक पकड़ी हम त हे मुंहिंजो आहे ऐं उन न्याणी खे 4 पुट थियसि 4 पुटनि ज़िक्र शरीफ दरगाह शरीफ तो अची हाणे ॾिस त इन्हनि जी ॻाल्हि पूरी आहे न मिसाल मां घणा ॾिया हाणे अॼु मां तुंहिंजे आॾो हिकिड़ी ॻाल्हि कयां थो हे नातो ईअं नाहे हे जेके हर को पंहिंजे काबिल मुर्शिद जो मुरीद आहे असां पंहिंजे मुर्शिद करीम जी ॻाल्हि कंदासीं सुहिणे जी साईं बादशाह फरमाइनि था त तक़वा सां रहण अमानत सां रहण सुभान अल्लाह तक़वा सां रहण अमानत सां रहणा ऐं मोमिननि जे लाइ परहेज़गारी जेके हिन इहे फिटाई साईं जे बैत वांगुरु लीड़ूं ऐं कसीरूं आहिनि लीड़ूं कसीरूं छा के सरबा केॾा कपिड़ा फाटी वञनि लीड़ूं लीड़ूं थी वञनि पोइ चइबो यार तूं बि माण्हू आहे सफ़ा को ग़रीब आहे लीड़ूं कसीरूं पायूं थो वते हे छा आहे पोइ हिकु जेॾनि में ॼण वीचारो पंहिंजे गुरबत ऐं उन करे कद खणी न सघंदो आहे साईं बादशाह फरमायो त जेको तक़वा सां रहे थो उहो लीड़ूं कसीरूं आहिनि उन जूं इहे पोइ फरमायूं त तक़वा ऐं निस्बत रखण वारा जेके बि फ़कीर आहिनि मुर्शिद कामिल जा उन्हनि जे रुगो मरण जी देर आहे दुनिया वारो वक़्तु उन्हनि जो आहे भले कहिड़ो बि गुज़रे दुनिया वारे वक़्त जो त एतबार न आहे न भला फिरौन बादशाह हो दोज़ख वियो निमरूद रूह ज़मीन जा बादशाह
केतरा अमीर माण्हू होॾो वारो त चाहन ई ॿियो आहे, ओॾो वारो त कम ई ॿियो आहे। पाण फरमायूं त तक़वा ऐं निस्बत रखण वारे जे फ़क़त मरण जी देर आहे। जंहिं महिल मौत मथे ते आयुसि उन जो पहिरियों कांधी मदीने जो साईं थी हयात नबी ऐं मुर्शिद कामिल मदीने जे साईं सां गॾु हूंदुसि। हे उहे कुझु ॻाल्हियूं थी जेके साईं जे जमायत में हक़ सच ॾिठियूंसि। केतिरा अहिड़ा फ़क़ीर जन मरण जे वक़्त ते चयो त साईं आया आहिनि। हाणे इहो अहिड़ो टाइम आहे जो न इन टाइम ते माण्हू को ग़लति ॻाल्हाए न माण्हू कूड़ ॻाल्हाए। उन महिल कैफ़ियत बि हूंदी आहे, हालत बि हूंदी आहे, पर उन टाइम ते उन्हनि ईअं चयो। असांजे ॻोठ में अब्दुल्ला नालो हूंदो हुउसि, साईं बादशाहनि सां मोहबत ॾाढी हूंदी हुयो बि मुरीद साईं अहल बैत आहिनि उन्हनि जो ॾाढी साईं सां मोहबत हूंदी हुअसि। मुर्शिद बि कामिल हुअसि। पोइ साईं बादशाह हज ते उन्हनि जे लाइ पाणी वारा जहाज़। पोइ हिन जो पोयों टाइम हो, असां बि नंढा आहियूं, वञी मथां बीठासीं, सभु घर वारा ॻोठ वारा हुनजे मथां रोइनि पिया, मायूं वीचारियूं घर जूं रोइनि पियूं, मिट माइट। पोयों टाइम हुअसि त ओचिते दाह कई सराइकी में, परे थियो साईं आए। ऐं साईं पुनर साईं खे गिधी पिया आंदे। साईं बादशाह जे नाले पे चए त साईं आए, साईं पुनर साईं को पंहिंजे मुर्शिद खे पुनर साईं सॾींदो। साईं पुनर साईं बि गिधी आंदा पिया। हाणे साईं हिन वीचार जो पियो साह वञे, सभु को ॾिसे पियो त वञण वारो आहे, इहा शइ नज़र त कंहिंखे कोन पई अचे। त हिन ॿ टे दफ़ा चयो कोई परे न थियो ईअं त ॾिसी चई ऐं साईं ने को अलाए किथे गए अधे थी गए ते को अलाए नहीं पियो सुञाणे ते अलाए छा। हाणे मूंखे रस्ते जा कूड़ जो टाइम हुयुसि, ग़लति ॻाल्हि करण जो टाइम हो त पंहिंजे हिन में घड़ी खां पोइ कलमो पढ़े त इहो थो वञे। मुंहिंजा मुर्शिद कामिल था फरमाइनि त ए अज़ीज़ भाउ, पीर साईं बैयत धनी बादशाह फरमायो त मरण जे वक़्त में सचो निस्बत वारो फ़क़ीर जंहिं महिल वफ़ात कंदो त उनखे इज़राइल जी ख़बर न पहुची त को इज़राइल मथां आयो आहे, ॾिसंदो त मुर्शिद आयो, मूंखे वठियूं थो वञे। पोइ अर्ज़ु कयूं त साईं वाक़ई मुर्शिद ईंदा त पाण फरमायूं त ड्यूटी त इज़राइल इस्लाम जी आहे, ईंदो रब जे हुकुम सां इज़राइल। पर अल्लाह फरमाईंदुसि त पंहिंजे हिनखे हिन जे मुर्शिद जी सूरत वठी वञो, ॿी सूरत में हिनखे मज़ो न ईंदो, मुंहिंजो प्यारो कान्हो आहे। हिन मन जे करे निस्बत रखी आहे, हिन जी निस्बत पूरी थिए, सूरत उहा खणी वञ। पोइ साईं बादशाह ने फरमायो त इहो वाइदो मथां खां थियल आहे। हज़रत महबूब सुभानी बादशाह खां वठी असांजे मुर्शिदनि ताईं इहो वाइदो थियल आहे। फरमायो जॾहिं तव्हां मरी ॾिसंदो पोइ ॾिसो त असां तव्हां वटि अचूं था या नथा। पोइ हाणे तूं मूंखे ॿुधाए त हिननि मुर्सनि जो हाणे हे किथे हूंदा? मां तव्हांखे ॻाल्हि न ॿुधाईंदो आहियां, आठो फ़क़ीर हूंदो दरगाह ते, फ़क़ीर आठो जमायत ॾिठो, पोइ उनजी ख़िदमत कहिड़ी हूंदी, डंगर जा थां धोईंदो, जमायत खे नगर कढी ॾींदो, मस्जिद शरीफ़ खे ॿुहारी ॾींदो। पोइ फ़क़ीर त परहेज़गार हो, सभु निस्बत वारा कम, शरीयत वारा कम, थोरो तबियत जो तेज़ हूंदो। पोइ मंडड़ो बि हुयो थोरो, पोइ ग़रीब ख़िदमत गुज़ार, पोइ मिड़ई ॾिसंदो आहे त ग़रीबनि ते अखि घटि ॿुलंदी आहे। उहो जॾहिं वफ़ात करे वियो, उनखे चङो टाइम गुज़रियो, साईं मीर साईं ख़्वाब में पिया ॾिसनि त आॾो फ़क़ीर घुमंदो थो ख़्वाब में। त साईं मीर थो चए उनखे त आॾा फ़क़ीर तव्हां त बाबा मरी विया आहियो न, तूं वरी कीअं आयो आहे, मरी जो विया आहियो? चए साईं असां किथे मरी विया आहियूं? चए अड़े बाबा तव्हां मरी विया आहियो? चए इहो रब जो हुकुम पूरो थियो, बाक़ी असां हिते घुमंदा था मतिलबु। त साईं मीर थो चए सभा हिते जो घुमंदा था वञो त हिते असांखे त ॾिसण में कोन था अचो,
कहिड़ी ॻाल्हि थो करे सम्झ में नथी अचे। चए चङो साईं सुबुह जो मिठू साईं वारे पासे ॾे बल्ब सड़ी वियो थी ॾिसजांइ। हाणे वो मिठू साईं वारो पासो उन यमन वॾी रखियल आहे, ॾाढो साईं रखियल आहे, मस्जिद में उनखे तालो लॻल आहे, उन्हनि जो उर्स थींदो आहे त खोले अंदरि वेंदा आहिनि। ईअं माण्हू वेंदो ई कोन्हे, ख़बर ई कान्हे अंदरि को वञे। हाणे साईं सुबुह थी साईं मीर जो ख़्वाब ॾिठो, चए यार साईं जा फ़क़ीर आहिनि त कानी करामत वारा, पर हाणे ॾिसी जा अंदरि वञी ॾिसे त उहो कुंड वारो बल्ब सड़ियो पियो। अहिड़ी निशानी फ़क़ीर ॾियनि मशहूर शरीफ़ वारे साईं जा मुरीद। हाणे इन्हनि खे असां दुआ कंदासीं या दुआ इन्हनि खां वठंदासीं? छा थो सम्झे फ़क़ीर? मां अॼु तोखे इहा नसीहत कयां थो त मशहूर शरीफ़ वारे साईं जे फ़क़ीरनि खां दुआ वठंदो कर। भले हयात में हुजनि या ममात में हुजनि, मोमिन जी त हयाती ई पोइ आहे। हे हयाती मोमिन जी बि सुहिणी आहे। असां बाबा उन्हनि कमनि खे कुझु न सम्झो आहे न। अॼु जेका हुकूमत जी पार्टी आहे, मिसाल सुञाए, उन में जेके बि माण्हू आहिनि उहे पंहिंजे सरबराह जो चवणु वठनि था, जहिड़ो बि पैसे में त पुर लॻा पिया आहिनि न, आराम ई आराम जा, पर पैसे में आहिनि न। इहो तॾहिं था माल कढनि, हुकूमत जो ॿियनि जो काधियूं बंगला दंगला ठाहियूं जो पंहिंजे सरबराह जे चवण में आहिनि। जेकॾहिं मदीने जे साईं जे चवण में हूंदो त उहो बादशाही कीअं न कंदो? हे काइनात कंहिंखे मिलियल आहे? 1,24,000 नबियनि रसूलनि खे रब मुर्शिद बणायो, पंहिंजे मुल्क जो बादशाह बणायो, पर हिन तुझे असांजे आका खे, पंहिंजे महबूब खे सारी काइनात जो मुर्शिद बणायो। सारी काइनात क़यामत तक ॿियो नबी अचणो नाहे, ॿियो रसूल अचणो नाहे। अॼु क़यामत ताईं जेकॾहिं तुंहिंजो असांजो आका आहे त मदीने जो साईं आहे। कुरान शरीफ इन ॻाल्हि ते शाहिद आहे, महबूबनि जा पंहिंजा गुफ़्तगा मुबारक हदीसूं मुबारक बि इन ॻाल्हि ते शाहिद आहिनि त पोइ इहो महबूब जेको रहमत लिल आलमीन करे रब मोकिलियो आहे, इहो महबूब जेको ॾींदो शइ सां छा हूंदी? हिकिड़े खे पेट में सूर पियो, पेट में हुनजो भाउ टुकंदो आयो, साईं अधो मुंहिंजो फतके जो पेट जो सूर। पाण फरमाइसि उन माखी पियारीसि, उन महिल मोटियो, वरी भाउ खे माखी पियारी, घड़ी खां वरी टुकंदो आयो, चइसि छॾियो वञा घड़ियूं थोरे सूर वधी वियो। फरमायो वञी माखी पियारीसि, वरी वञी माखी पियारीसि। साईं था फरमायो, वरी मोटी आयो, चए कि भला हाणे त तकलीफ़ तमामु वधी वई आहे। पाण फरमायो तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ थो हणे, माखी पियारेसि। हीअं जो वञी माखी पियारई त इहा जेॾी जी तेॾी मुसीबत गुम पेट जहिड़ो ठीकु टको ॾेई इन महबूब जा ॾस छा हूंदा। वरी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, राति साईं जन उन ॻाल्हि में थोरो मूंखे तफ़सील सां ॿुधाई। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधंदा आहियो न त उहद जी जंग में हज़रत क़तादत नाले रज़ियल्लाहु ताला अन्हु नाले हिकिड़ो असहाबी हो, शायदि त इहो नालो हुन, उन्हनि जी अखि निकिरी पई तीर लॻण सां। इहो ॿुधो अथव? पोइ उहा अखि खणी आयो मदीने जे साईं त साईं हे मुंहिंजी अखि निकिरी पई आहे, इहा मूंखे ठही वई। हाणे अबा तॾहिं को ऑपरेशन आहे छा? हा हाणे तारो निकिरी पियो चुटो त पाण फरमाइनि पिया त सब्र कर न, क़यामत में ईंदा एवज़ा अञा वधीक मिलंदा। हिते मूंखे ॿी बि ॻाल्हि यादि थी अचे त हिकिड़ी औरत आई सरकार वटि, चई साईं मिर्गी आहे मूंखे, दुआ फरमायो छॾे वञे। पाण फरमायूं जे चवंदी मां दुआ घुरंदो साईं, पर जे सब्र कंदी इन हाल में त ख़ुदा क़यामत में तमामु घणो ॾींदो। त उहे मोमिन मोमिनियाणियूं उन्हनि जी नज़र क़यामत में उन दुनिया खे छॾे ॾिनो। साईं खे अर्ज़ु करे साईं दुनिया जी हयाती त उहा ई थोरी आहे, वञिणो आहे, अलाए कॾहिं वञूं, तंहिंजे करे मां सब्र थी कयां, मूंखे क़यामत जो इहो कयो। काथे ॾिस हिन खे बि ईअं फरमाए त तूं
सब्र कर। जेके भला शादी नहीं थियला हाँ जे ज़ाल काणो काणो चवंदी त ॻाल्हि सहण खां चढ़ी वेंदी। लिब मुबारक खणी अखड़ी छॾियोसि। उनजी अख ॾिसण सां सॻोरा ईंदा हा फ़क़ीर। ॿई अखियूं ॾिसी ॾिसी सुञाणे न सघंदा तो कहिड़ी अख आहे जेका महबूब हणी छॾे साॻी। पोइ पुछंदासीं कहिड़ी आहे पहिरीं ॾिसंदा पोइ ॾसींदो हे आहे तॾहिं वञी चवंदा त हे आहे ख़बर न पवंदी। इन असां बि सॻोरे जे नाले चऊं था त उहद वारी जंग में गॾु हुजे त तीर ओचिते आयो सरकार सां गॾु बीठो दुश्मन तीर हयो त हाणे उन महिल ॿियो तवस न हो न हीअं मोह पंहिंजो खणी आॾो कई। तीर आयो असहाब जी मोहब्बत त ॾिस न सरकार सां। तॾहिं त महबूबन फरमायो त पंहिंजे असहाबी जो शान वॾो आहे, ईमान वॾो आहे, सवाब वॾो आहे। तू उहद जबल जेॾो सोन ख़ैरात कर और वो बुक अन्न जो ॾे त बि तोखां घणो आहे। सुभान अल्लाह। हिकु सेकंड में उनजे मोहब्बत जो मुज़ाहिरो त ॾिस। ओचिते हीअं तीर आयो आहे को सोचंदो टाइम न हो पंहिंजो मुंहुं खणी अॻिते थका जो थी वियो अख निकिरी पई। वरी मदीने जे सोणे साईं जी समुंड पलटाइण रहमत जो सरकार ते अख तो कुर्बान करे त महबूब अख मोटाए था ॾियनि। सुभान अल्लाह। माण्हू सुञाणे नथा सघनि। अबा हे जेका निमाज़ मिली थी अखियुनि ते रखो। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा अखियुनि ते रखो। क़ुरान मजीद जी तिलावत अखियुनि ते रखो। दुरूद शरीफ़ अखियुनि ते रखो। उन ॾींहुं मां दुरूद शरीफ़ जो हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो। उन माण्हू जो नालो बि लिखियलु हो। वो लिखे पियो त उन जो सकरात जो टाइम आयो। सलात ॾाढी पढ़ंदो हो माण्हू फ़क़ीर हो दुरूद ॾाढो पढ़ंदो। उन खां ॿियो पुछे पियो त बयान थियल आहे त सकरात में वॾी कवड़ाड़ आहे तमामु ज़हर खां वधीक ॾे हवा तोखे कीअं थी लॻे। चई बाबा मूंखे टके जी ख़बर में कान्हे त कौड़ी आया छा आहे। मां दुरूद शरीफ़ घणो पढ़ंदो आहियां मूंखे सकरात जी ख़बर ई कान थी पई त सकरात छा आहे। या दुरूद उन महिल बि पढ़े पियो घड़ी खां पोइ दम परवाह। बाबा इहे जेके शयूं आहिनि जेके सॼण ॾिनियूं आहिनि इन जी पाबंदी कंदव न त जंहिं महिल हिन जहान में वेंदव त बादशाह लॻा वेठा हूंदो। अॼु किथे आहे निमाज़ जी पाबंदी। अॼु किथे आहे क़ुरान शरीफ़ जी तिलावत ज़िक्र शरीफ़ किथे आहे। इन्हनि शयुनि ॾे मुस्लमान तवजो ॾियनि। नंढा तोड़े वॾा घर जे माइनि खे बि पढ़ाई आहे क़यामत ॾींहुं कुटको ॾियारींदे। ज़ाल दाह ॾींदी क़यामत ॾींहुं ख़ुदा जे आॾो मुड़ुस ते। सम्झी न मुड़ुस ते त हे साईं मूंखे पंहिंजे कम जे लाइ मारींदो हो चवंदो हुयो निमाज़ जे लाइ त चवंदो ई कोन सख़्ती कंदो ई न। पोइ अॻ में वरी मुड़ुस मोचड़ा खणी पंहिंजा कम वठंदे बाक़ी हे छो न चवंदी। निस्बत वॾे कम जी आहे मुंहिंजा सोना। हे जेका ॻाल्हि आहे हे तुंहिंजे आॾो इहे पेश करणु थो चाहियां। हाणे ॿुधजांइ मुर्शिद कामिल वठे मशहूर साईं था फरमाइनि त मुरीद जी पहिरीं विख आहे त पंहिंजे मुर्शिद में यकीन कामिल रखे त क़यामत में रब मददगार ॾेई छॾियो आहे। अहिड़ो जो कामिल ख़ुदा ॾिनो थी त छाजे लाइ पैसनि जे लाइ थोरई दुनिया जे लाइ थोरई। हे त तुंहिंजो क़ब्र क़यामत जी टेक आहे जेका ख़ुदा ॾेई छॾे। पाण फरमायो कामिल यकीन रखेसि। पोइ पाण फरमाइनि था त पोइ मुर्शिद जी बि पहिरीं विख इहा आहे त सकरात ऐं क़ब्र ॿिन्ही जाइ ते वरी मुरीद खे पुॼे बचे। फरमाई पोइ अॻिते बि घणियूं महिरबानियूं आहिनि। निस्बत वॾी ॻाल्हि आहे। निस्बत जा लिखियल आहिनि नकुल। हे साईं फ़क़ीर हाजी गुलाम शबीर दत्तोई जो नकुल जे दरगाह शे ते बीठा हुजूं त कार आई उन में मक्सी क़ौम जी नवाब आहे। अञा उहे बि नथा कार पुट साईं बादशाह बि हवेली शरीफ़ कोट जे ॿाहिरि आया त उहो नवाब साहब साईं सां मिलियो
पुट पंहिंजो साईं खे ॾेई चई साईं हिन जी बाह मां तोखे ॾेई छॾ, हिन जी बाह मां तोखे ॾेई छॾ। पाण उहा वठी फरमायूं त असां जेका बाह वठंदा आहियूं हिकिड़ी घड़ी बि पाण वटि न रखंदा आहियूं। साईं काॾे कंदा आहियो पाण फर्क उन महिल मदीने जे साईं खे ॾेई छॾींदा। अदा वॾो भाग आहे बस मदीने जे सुहिणे साईं खे बि न बाह उहे ॾींदा जेको मदीने जे साईं ताईं पहुच हूंदी न। तोखे मां ॿुधाईंदो आहियां न हिकिड़े ॿिए माण्हू जो किसो, उहो मूंखे ॿुधाईंदो आहे त साईं मूंखे मुर्शिद वठण जो ख़्यालु थियो हुयो बि निक जो टाइम त मुर्शिद वठां, पोइ मां सिंध पंजाब जी न दरगाह छॾी न को अलाह वारो छॾियो।